जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अॼु जो विषय तमाम ही हर्ष जो आहे। अॼु जो विषय पंहिंजे सिंध पाकिस्तान में केतिरे वरियनि खां हिंदुनि जूं अस्थियूं मंदिरनि में वरियनि खां पयूं आहिनि। उहे अस्थियूं पंहिंजे हिंदुस्तान में पंहिंजा जेके सिंध में जेके हिंदू रहनि था उन्हनि जी कामना हुई कि असांखे मोक्ष मिले। त गया में कंहिंखे मन हो कि मुंहिंजूं अस्थियूं हरिद्वार में, कंहिंजो मन हो पुष्कर में, त उन्हनि जी इहा इच्छा हुई। उन्हनि जे परिवार वारनि उन्हनि अस्थियुनि खे न वायो हो, छोकी हिंदुस्तान में ऐं पाकिस्तान जी स्पॉन्सरशिप जी जेकी पॉलिसी हुई उहा लॻल हुई कि केरु स्पॉन्सर कंदो हिंदुस्तान मां तॾहिं ई उहा अस्थियूं अची सघंदियूं। त अहिड़ियूं तमामु ई तकलीफ़ूं हुयूं। उहे पंहिंजे पीएम पंहिंजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहिब इहा जेकी पॉलिसी हटाई आहे 10 ॾींहं लाइ करे। त इहा पॉलिसी हटाइण खां पोइ उते जा जेके बि सिंध पाकिस्तान जे जेके मंदिर में अस्थियूं पयूं आहिनि, अस्थियूं त पहिरीं बि हिंदुस्तान ईंदियूं हुयूं। ते वक़्तु पंहिंजे बॉर्डर ते के फ़ौजियुनि भाइनि खे ॾेई करे ऐं उहे फ़ौजी भाई के पंहिंजे पंडितनि खे ॾेई करे उनजो पूजा पाठ कराए ईअं इहो कमु हलंदो हो। पर चवंदा आहिनि न, जेसि तक पूजा आराधना ऐं पंहिंजो परिवार जो माण्हू न करे त पाण खे बि संतुष्टि ऐं तृप्ति न मिलंदी आहे ऐं मोक्ष बि न मिलंदो आहे। त हाणे पंहिंजे पीएम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हिकु 10 ॾींहनि लाइ करे हिकु प्रस्ताव रखियो आहे कि सिंध पाकिस्तान मां को बि पंहिंजूं अस्थियूं खणी करे पंहिंजे परिवार सां गॾु अची करे को गया में, को पुष्कर में, को हरिद्वार में जंहिंजी जेकी कामना हुजे उहो 10 ॾींहनि लाइ करे हिंदुस्तान अची सघे थो ऐं पंहिंजे परिवार जूं अस्थियूं मोक्ष उन्हनि खे ॾियाराए सघे थो। इहा 10 ॾींहनि जी पंहिंजे प्रधानमंत्री इहा सुझाव रखियो आहे कि 10 ॾींहं तव्हांखे छूट ॾेई वेंदी, तव्हां अची सघो था, उन्हनि जूं अस्थियूं परवान करे सघो था। भारत ऐं पाकिस्तान जे विच स्पॉन्सरशिप जी जेकी पॉलिसी हुई इहा 10 ॾींहं लाइ हटाई वई आहे। त पंहिंजे जेके पाकिस्तान में मंदिरनि में अस्थियूं पयूं आहिनि वॾनि जूं सालनि खां जेके मोक्ष थियूं चाहिनि, हरिद्वार में, को गया में, को पुष्कर में, त पाण उन्हनि खे 10 ॾींहं जेकी पंहिंजे प्रधानमंत्री जेकी छूट ॾिनी आहे त उन्हनि जो बि तमामु ई तहे दिलि सां धन्यवाद। सिंधी समाचार राजस्थान जी टीम ऐं पूरो सिंधी वर्ग ऐं जेके बि हिंदू वर्ग आहे उहो सभु धन्यवाद थो ॾिए पंहिंजे पीएम मोदी खे कि हेॾो सुठो प्रस्ताव उन्हनि पास कयो आहे कि पंहिंजे वॾनि खे उन्हनि खे मोक्ष मिली सघे थो। जय श्री झूलेलाल।